अस्सलाम वालेकुम। ही कहानी आहे 1932 जी गर्मीअ जी, जॾहिं नॉर्वे जे हिकु पुरसुकून ॻोठ में हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जेको ॿुधण सां ई लॻे थो ॼण को अफ़साने कहाणी जो हिसो हुजे। सिर्फ़ 3.5 सालनि जी हिकु नंढड़ी छोकिरी पंहिंजे घर वेझे रांदि खेॾंदी हुई त अचानक आसमान मां हिकु वॾो बाज़ आयो ऐं हिकु दम में ई पंहिंजे नोकदार पंजनि सां छोकिरी खे कपड़नि सां गॾु पकड़े वरितो ऐं हवा में उॾी वियो। सभु कुझु एतिरी तेज़ी सां थियो त वेझा माण्हू कुझु बि न करे सघिया। ही मंज़र ॾिसी ॻोठ जा माण्हू हिकदमि घंघोड़े में पइजी विया, पर सभई फौरी तौर मुतफ़िक़ थी कम ते लॻा। 200 खां मथे माण्हू जबलनि, जंगलनि ऐं वादियुनि में फैलिजी विया त कीअं बि ॿार जो पतो लॻाए सघिजे। उन्हनि खे यकीन हुयो त बाज़ छोकिरी खे पंहिंजे आखेरे में खणी वियो हूंदो, जेको मुमकिन तौर कंहिं ऊचे जबल ते हूंदो। तक़रीबन 7 कलाक जी लॻातार ॻोल्हा खां पोइ हिकु आखेरो नज़र आयो, जेको 180 मीटर ऊचे जबल जी चोटीअ ते हो। उते पहुचण इंतहाई ख़तरनाक हो, पर उम्मीद माण्हुनि खे हौसलो ॾिनो। जॾहिं इहे आखेरे ते पहुता त मंज़र ॾिसी हैरान रही विया। छोकिरी ज़िंदा हुई। हू चुपचाप ॾांभिनि पखियुनि परनि जे विच में पुॼी हुई। हूअ सदमे में ज़रूर हुई, पर खेसि का बि वॾी चोट न लॻी। बाज़ हुनखे शुरूआती पकड़ खां पोइ को नुक़सान न रसायो हो। थी सघे थो त उनखे शिकार सम्झियो वियो हो या कुदरत कंहिं हैरत अंगेज़ तरीक़े सां महिरबानी कई हुई, पर ही हक़ीक़त आहे त इहा नंढड़ी न रुॻो बची वई, बल्कि हिकु डिघी ऐं पुरसुकून ज़िंदगी गुज़ारी। 2010 में 81 सालनि जी उमिरि में लाॾाणो करे वई। ही वाक़ियो ॻोठ में हिकु मक़ामी अफ़साने जी हैसियत इख्तियार करे वियो। अॼु बि नॉर्वे जी केतिरनि ई हिस्सनि में कहाणी बहादुरी, कुदरत जी ताक़त ऐं समाजी इतिहाद ऐं अलामत तौर ॿुधाई वेंदी आहे। ही कहाणी छो अहम आहे? ही सचो वाक़ियो असांखे यादि ॾियारींदो आहे त ज़िंदगी कीअं अचानक असांखे आज़माए सघे थी ऐं कीअं मुआजिज़ा असांजी वाट में अची सघनि था। ही असांखे ही बि सेखारे थो त जॾहिं माण्हू हिकु थी वञनि त कुझु बि मुमकिन थी सघे थो।